अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो, छा रेस खान बहादुर बिजार खान सां मिलंदो ऐं उन खां सभु हक़ीक़त वठंदो, छा शाहमीर हाणे पंहिंजी प्लानिंग पको करे रेस खान बहादुर खे मारे छॾींदो, छा शिरोज खान चांडोकी जी शादी शाहमीर सां कराए छॾींदो, छा रेस खान बहादुर साल जो निंड हराम करे छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट न ॾिनी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली कलाम में सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा रेस खान बहादुर जेको आहे हाणे वञी बिजार खान सां मिलंदो। बिजार खान खे चवंदो त हिते हमलो करण वारा इहे केरु हुया। बिजार खान चवंदो त इहे साला ऐं सोडा हुया, अगरि जेकॾहिं मां वटां भॼी जान न छॾे हा त पोइ हू मूंखे गस ते मारे छॾनि हा, जेकॾहिं मां वापसि रवानो थियुसि ऐं तोॾे न आयुसि। रेस खान बहादुर चवंदो त बिजार खान तूं परेशान न थी, मां हाणे इन्हनि खे कॾहिं बि माफ़ न कंदुसि, मां इन्हनि जो जीअण मरण हराम करे छॾींदुसि ऐं इन्हनि जूं राति जूं निंडूं फिटाए छॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शाहमीर जेको आहे शाह मुराद खे चवंदो त मूं हाणे प्लानिंग पको करे छॾियो आहे, बसि तूं ऐं चांडोकी रगो मुंहिंजो साथ ॾियो त मां ईअं रेस खान बहादुर खे मारे छॾियां। शाह मुराद चवंदो त पुट असां हर हाल में तोसां गॾु आहियूं, अगरि जेकॾहिं तूं खान बहादुर खे मारींदो त पोइ हिन ॻोठ मां ॾमर लही पवंदो, पोइ सभई ॻोठ वारा तोखे दुआऊं ॾींदा ऐं पोइ तूं हिन मिल्कत जो वारस थींदे। शाहमीर चवंदो शाह मुराद हा, अगरि जेसीं ताईं मां रेस खान बहादुर खे नथो मारे जेसीं ताईं मूंखे हिन मिल्कत मां टको बि न मिलंदो, जेकॾहिं हाणे मूंखे इन खे मारणो पवंदो, बसि रगो तव्हां मूंखे साथ ॾियो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो खान बहादुर जेको आहे शिरोज खान खे चवंदो त मां हाणे इन सोडा ऐं साले खे कॾहिं बि बख़्श न कंदो, छो जो उन मुंहिंजे महिमान खे आयल मोटाए छॾियो, मां हाणे इन्हनि जूं राति जूं निंडूं हराम करे छॾींदुसि। शिरोज खान चवंदो त बाबा इहो कमु तूं सिर्फ़ु मूं ते छॾे ॾे, मां इन साल ऐं सोडा खे अहिड़ो सबक़ु सेखारींदुसि जो हू आईंदा यादि रखंदा ऐं उहो तव्हांजे पेरनि जी अची झुकंदा, इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। रेस खान बहादुर चवंदो त पुट इहो कमु मूं तो ते छॾियो आहे, तूं हाणे उन्हनि खे नुक़सानु पहुचाई या उन्हनि खे तूं माफ़ करी, सॼो कमु तो ते, बहरहाल तूं उन्हनि खे अहिड़ो करे छॾ जो हू आईंदा अहिड़ो क़दम न खणनि। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे जाए त वरी तव्हां सां मिलंदासीं की नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखना, खुदा हाफ़िज़।